जय झूलेलाल। जय झूलेलाल। आप सबको बहुत बहुत बधाई हो करवा चौथ की। और आज सबका करवा चौथ है तो सब लोग अच्छे से तैयार हुए रहेंगे। अभी मैं पहले बैठ जाती हूँ, फिर बात करेंगे। तो आज सबका करवा चौथ है। बहुत आपको बधाई हो करवा चौथ की। ऐं तव्हां सभिनि खे करवा चौथ जी वाधायूं अथव। मुंहिंजे ख़्याल सां तव्हां बि हीअं ई तयारु थिया हूंदव। असां सिंधी बि हीअं ई तयारु थींदा आहियूं ऐं पंहिंजे घोट जे लाइ, पंहिंजे पै जे लाइ। घोट मतलब पति, पति को घोट भी बोलते हैं और पति को एक और वर्ड बोलते हैं पै। तो यहाँ तो आपको अगर ऐसे लग रहा है तो फ़िलहाल हस्बैंड बोल दो, लेकिन हम तो सिंधी में पै ही बोलते हैं। तव्हां सभिनि जो पूरो ॾींहुं कीअं वियो? मुंहिंजे ख़्याल सां सुठो ई वियो हूंदो। त मां वीडियो स्टार्ट थी करां, 2 मिंट जो या 3 मिंट जो ई हूंदो। त मां तव्हांखे सिर्फ़ु वाधायूं ॾियण जे लाइ आई आहियां करवा चौथ जी। तव्हां सुहागननि खे सभिनि खे भॻवान करे तव्हां सभिनि जो करवा चौथ सुठो वञे, तव्हांजी हर मनोकामना पूर्ण थिए। ऐं मां पोइ सुभाणे अपलोड कंदमि ॿियो वीडियो तव्हांखे सिंधी सिखारण जे लाइ। मैं बोल रही हूँ कि आप सबका करवा चौथ बहुत अच्छा जाए और आपकी हर मनोकामना पूर्ण हो। और मैं कल वीडियो अपलोड करूँगी। अभी मैं फ़िलहाल आपको बधाई देने आई थी। तव्हां पंहिंजो ध्यानु रखिजो। ऐं करवा चौथ जो मां जो वीडियो रात जो कढियो हुयो, करवा चौथ का जो मैंने वीडियो रात को निकाला था वो अच्छे से देख लेना, वैसे ही पूजा करना। इंस्टा पे भी डाला है, ज़रूर फॉलो बैक कर देना। मैं नेक्स्ट वीडियो में मिलूँगी, तब तक के लिए जय झूले।